हैदराबाद के गोठ मोहम्मद बख्श शोरो में गुजरियल 8 ॾींहनि खां पीअण जे पाणी जी खोट सबब रहवासी परेशान आहिनि। इलाके वासियुनि मूजिब कुछ बासर माण्हुनि जे तरक्याती कम दौरान पानी जी मेन लाइन टुटी वई, जंहिं सबब सॼे गोठ के पानी की फराहमी मुअतल थी वई आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त 8 ॾींहं गुज़रण बावजूद लाॻापियल इख़्तियारनि तरफ़ां मसइलो हल करण जे लाइ को बि अमली कदम न खयो वियो आहे। खोटाई थी आहे, उन ॾींहनि खां वठी पाणी तक़रीबन असांखे 8 ॾींहं थी वियो। माना जे ईद खां वठी अॼु ताणी माना पाणी कढणु हींअर बि हिन जो आयो चङो मुड़ुसु चयो त साईं तव्हांखे लॻी त अॼु वेंदी, सुभाणे जुमो आहे, छंछरु ॾींहुं, इहे वाइदा करे 4-5 ॾींहं गुज़री विया आहिनि। माना त इन जो माना असांखे को बि इतबार कोन्हे को, त महिरबानी करे असांजो बच्चनि जो ख़्यालु कयो। पाणी कोन्हे को, माना ॿियो त असां तव्हांखे कुझु वठूं ई कोन था। इहे कोन था चऊं था असांखे नौकिरी ॾियो, हीअं कयो, अटो ॾियो, उहो त तव्हां कोन था घुरूं, सर बच्चनि जे लाइ असां तव्हां पाणी था घुरूं। के कम इन्हनि खे हलाइणा आहिनि कंस्ट्रक्शन जा, पंहिंजे मफ़ाद जा, उन्हनि ते ज़ोर शोर सां कमु हले थो पियो ऐं निहायती घणे तइदाद में माण्हू कमु कनि था पिया उन्हनि प्रोजेक्ट्स ते। बाक़ी जेका ज़रूरत जी शइ आहे, जेको मज़दूर माण्हू पंहिंजे ॻोठनि खे छॾे पंहिंजे बच्चनि जे मज़दूरी जे लाइ हिते पंहिंजे अझे में वेठो आहे, उन्हनि जो पाणी बंदि लॻो पियो आहे। ॿी लेबर ते हिननि जो वर्कआउट हले थो, उन्हनि खां ही कमु कराइनि था पिया, पर पाणी कोन्हे को, उन ते हिननि जी का बि गौर फ़िक्र कोन्हे का। पंहिंजा ही जेके कमु हलनि था पिया उन ते ॾींहं राति लेबर मुयसरु आहे, पर असां इलाही कंप्लेंट्स बि कयूं आहिनि, DH ऑफिस बि विया आहियूं ऐं जेके शोरो साहिबान जा माण्हू आहिनि उन्हनि ताईं बि ॻाल्हि पहुती आहे, पर इन ॻाल्हि ते को बि कमु नथो पियो थिए। हिकिड़ो हफ़्तो गुज़री चुको आहे, बसि अॼु सुभाणे इन दौरान जेके ॿिया हिननि जा कम आहिनि कंस्ट्रक्शन जा, उन जूं खोटायूं बि थियनि पियूं, कालम बि भरिजनि पिया, कंस्ट्रक्शन बि हले पई, हिन ते को बि कमु न पियो थिए। गुज़ारिश कंदासीं त इन कम खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे ऐं पाणी जी लाइन खे बहाल करे असांजी बेचैनी परेशानी खे ख़तमु कयो वञे। त 8 ॾींहं थी विया आहिनि, 8 ॾींहं पूरा थी विया आहिनि, पाणी कोन्हे। असां मर्द माण्हू ॿार वञूं था, असांजा बचा काॾे वञनि, असांजे पाणी पीअण जो ई न आहे। हे तव्हांजे साम्हूं कमु बाक़ी संदो कमु उन्हनि जो बासर माण्हुनि जो हली रहियो आहे। हे उन्हनि जो कम में का रुकावट न आहे। हे सभु पाड़े वारा घिटियुनि वारा अची गॾु थिया आहियूं, बराए महिरबानी करे असांजो पाणी बहाल कयो वञे। मुश्ताक अहमद बुरड़ो, अली रज़ा लगारी, शकील अहमद गबोल, करीम बख्श सरकी, मुराद अली खोसो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त पाणी जी फराहमी जल्द बहाल करे संदन तकलीफ़ुनि जो अज़ालो कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन एजाज़ खोसो सां गॾु सलीम अला, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।